साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। अबा छा ॻाल्हि आहे, तव्हांजो मुंहुं छो नथो पियो आहे? साईं, ॻाल्हि ॾाढी ॻरी थी पई आहे। छा थियो आहे? तव्हां एतिरा छो घबराए रहिया आहियो? साईं, साईं, ओचितो असांजे मथां मुसीबत अची वई आहे साईं। साईं, असां सोचियो होसीं त भंडारे में 100 खनि माण्हू ईंदा ऐं इन हिसाब सां असां रोटी ठाराईसीं। उन सां वधि में वधि 125 माण्हुनि खे खाराए सघिजे थो। पर साईं, हिते भंडारे में रोटी खाइण वारा माण्हू 500 खनि था लॻनि। हाणे तव्हां ई ॿुधायो त एतिरो जल्दी एॾनि माण्हुनि जी रोटी कीअं थी सघंदी? असांखे त साईं कुझु बि सम्झ में कोन थो अचे। तव्हां हीअं कयो, हिकु लोटो साफ़ पाणी सां मले करे खणी अचो ऐं हिकु अच्छी साफ़ सुथरी धोतल चादर खणी अचो। जी साईं, साईं, इजो था खणी अचूं। साईं, ही वठो लोटो। साईं, ही वठो चादर। सतनाम साखी। हाण हिन देगुन खे हिन अच्छी चादर सां ढके छॾियो ऐं सतनाम साखी जो नाम जपींदे हिन भोजन खे हलाईंदा रहो। पर ध्यान रहे, देगुन त इहा चादर न लहे। सतनाम साखी। जी साईं, यही कंदासीं। अचो अबा सोमनराव, भोजन जो छा हाल आहे? सतनाम साखी साईं, सतनाम साखी। साईं, कमाल थी वियो साईं। भोजन त सॼी संगत करे वरितो आहे, पर भोजन अञा बि बचियो पियो आहे। चङो अबा, इहा त सभु साईंअ जी महर आहे। हाणे तव्हां सभई शेवादारी बि भोजन करे वठो ऐं जेको भोजन बचे उहो ॿाहिरि फ़क़ीरनि खे खाराए छॾिजो। साईं, अॼु त सॼे खाई ॻोठ में इहा ई ॻाल्हि पई हले। लंगर में 100 माण्हुनि जे भोजन में 500 खां मथे माण्हू खाई थिया। असां इहा तव्हांजी महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी।